जी बिल्कुल नाज़रीन, हिन वक्त मां मौजूद आहियां ठटे जे इलाके फिल्टर प्लांट में, जॾहिं त हिते सिंध जो इख़्तियार जो जेको ॾियारो आहे फिल्टर कॉलोनी ऐं टाउन कमेटी चेयरमैन जाम एहसान जोखियो ऐं जेकब न्यूज़ जी पारां वॾे जोश ऐं जज़्बे सां हिते मल्हायो पियो वञे ऐं हिते सियासी समाजी ऐं साफ़ी दोस्त वॾे अंग में शिरकत कई आहे ऐं उन सां गॾु जेका नंढड़ा मासूम आहिनि ऐं उहे जेको सो अहमद मुग़ल जे गीत ते जेको सो रक़्स करे रहिया आहिनि। अचो त हिते जेका सियासी समाजी ऐं तोड़े साफ़िन जेका वेठल आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त अॼु जो ॾियारो जेको हो कीअं पिया महसूसु कनि। जीअं त असीं सिंधी टोपी अजरक ॾींहं ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं ऐं थोराइतो आहियां जाम एहसान जो ऐं फिल्टर प्लांट वारनि जो जेको हिते जेकब न्यूज़ जो थोराइतो आहियां जेको हिते सुठे मां सुठो प्रोग्राम थींदो आहे। प्रोग्राम कयो वियो आहे जेकब न्यूज़ ऐं जाम एहसान जे तरफ़ां कयो वियो आहे। सभिनी दोस्तनि जो मोहबतूं जिन असांखे मान ॾिनो, अलाह आबाद रखे, ख़ुशी हुजो। जेकब न्यूज़ वारनि जेको इहो प्रोग्राम तश्कील ॾिनो आहे टाउन कमेटी जे चेयरमैन जाम एहसान जे तावन सां असांजी भरपूर हिमायत करियूं था और जेको मेरिट और सिंध जे ख़ुशहाली जे मुतलिक़ तमामु सुठी ॻाल्हि आहे, क्योंकि इहे सिंध जेकी आहे हज़ारों साल पुराणी पंहिंजी सक़ाफ़त रखे थी। ये रुगो सिंध जो मसलो कोन्हे, पूरे पाकिस्तान पर पूरी दुनिया में जिथे भी सिंध जा ॼावा रहनि था, चाहे वो कंहिं बि बिरादरी सां आहे, जेको सिंध जो ॼावो आहे उहो ई ॾींहुं ज़रूरु मल्हाईंदो। तो असां इनजी हिमायत था करियूं और तमामु सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठो प्रोग्राम तश्कील ॾिनो आहे फिल्टर वारनि और हक़ नवाज़ चांडे साहब। तो असां इन्हनि जे हिमायत था करियूं, सुठी ॻाल्हि आहे। असां जेकब न्यूज़ वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेको हिननि प्रोग्राम रखियो आहे। बाक़ाइदा असां कल्चर डे मल्हाईंदा आहियूं, मल्हाईंदा रहंदासीं इंशाल्लाह। सुभाणे असीं शुक्रगुज़ार आहियूं जाम एहसान जो, ठीकु आहे, जंहिं असांजे ताउन कयो फिल्टर जो प्रोग्राम थियो ऐं फिल्टर जी सिविल सोसाइटी वारनि वॾो ताउन कयो। इहो जेको ॾींहुं आहे असां लाइ ईद खां घटि कोन्हे माशाल्लाह, ठीकु आहे। असीं वरी जेको आहे थोरा आहियूं, जाम एहसान जाम गुराम ॿिन्हिनि जो, ठीकु आहे, ऐं जेकब न्यूज़ वारनि जो इलाही ताउन कयो। उन ताउन सां हर साल हिते प्रोग्राम थिए पियो माशाल्लाह। गारो में ये सिंधी सकावत के हवाले से ये प्रोग्राम रखा गया है और इसमें हमारे साथी अकनवाज भाई और सब साथियों ने ये प्रोग्राम में मिलके मुनक़्क़द किया गया है। ये सकावत सिंधी सकावत हमारे अजरक और टोपी का एक यहाँ पे सिंध में नहीं है बल्कि पूरे पाकिस्तान में इसका जो है उजागर करने के लिए ये प्रोग्राम रखा गया है। और ये हमारी सकावत जो है सिंध की एक तारीख़ी सकावत है, ये आज से नहीं सदियों से चल रही है। और अजरक और टोपी का जो है ये यहाँ पाकिस्तान में नहीं बल्कि इसकी पहचान पूरी दुनिया में है। ये ग्वादर से लेके कश्मीर तक और पेशावर से लेके केटी बंदर तक हैं, जगह जगह जो है इसके प्रोग्राम में हर साल जैसे कि यहाँ रखे गए हैं, इसी तरह जगह जगह होते हैं और ये हमारी पहचान है सिंध की। जी बिल्कुल, त हिते दोस्तनि जी तव्हां मौक़ो ॿुधो। इन जो इहो चवणो हो त जेको सिंधी टोपी ऐं अजरक जेको ॾियारो आहे, सक़ाफ़ती ॾियारो जेको आहे उहो ईद जे ॾियारे खां घटि असां कोन मल्हाईंदा आहियूं। हक़ नवाज़ चांडियो, जेकब न्यूज़, ठटो।